जना 11 बाब वजाइंदे वरे थे अतली बाईपास वारी पुल टुटल है ऐं जो असांजो ॿुधो ही असांजी पुल कोन बि ठहे असांजी पुल कोन बि ठहे ही असांजी पुल कोन बि ठहे जो असांजी ॿुधो त सही घटि में घटि रिझ लॻा चवंदा आहिनि रबाब वॼाईंदे वरे थी विया हे जानवरो तव्हीं ॿुधो रिढूं भला तव्हां ॿुधो असीं रबाब वॼाए वरे थी विया असांखे सिंध सरकार आहे या ज़िले बदीन जी जेका अख़्तियारियूं आहिनि उन्हनि में हिन रिढुनि में को बि फ़र्क़ु कोन्हे हिननि जे अॻियां असीं रबाब पिया वॼायूं हे जानवर आहिनि रिढूं आहिनि इहे कोन बि ॿुधनि त सरकार बि असांजी कोन बि ॿुधे त जेका हीअ माटली बाईपास वारी जेका टुटल पुल आहे जंहिंखे 1 साल लंघे वियो आहे ऐं उहा अञा ताईं न ठही सघी आहे रिढुनि जे अॻियां रबाब ईअं वॼायासीं जीअं सरकार जे अॻियां असीं रबाब वॼाए वॼाए असांखे वरे थी विया आहिनि पर हीअ पुल अञा कान ठही सघी आहे हिते जी आवाम इन रिढुनि जे अॻियां रबाब वॼाए सिंध सरकार जे अॻियां इहे आवाज़ बुलंद करे घोड़ा घोड़ा करे थकी पई आहे 1 साल लंघे वियो आहे इन जे बावजूदि असां हिन जानवरनि खे हिन रिढुनि खे बि इल्तिजा कई पर रिढुनि जी असांजी अञा ताईं न ॿुधी 1 साल गुज़रण जे बावजूदि ही जेका मातली वारी बाईपास बदीन टंडो ग़ुलामरी जे जेका लंघ कंदड़ पुल आहे उहा अञा ताईं न ठही सघी आहे हितां जी आवाम सिंध सरकार समेत ज़िले बदीन जे अख़्तियारियुनि खे इहा अपील कई आहे त टंडो ग़ुलामरी बाईपास वारी जेका अक्रमवाद पुल आहे उहो फौरी तौरु जोड़ाई वञे जंहिंमां आवाम खे सहूलियत मिली सघे